श्री अकाल वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। मुंहिंजो नालो सरदार हीरा सिंह आहे। मां सिंध में रहण वारो सिंधी सिख आहियां ऐं इहो हमेशह तासुर रहियो आहे त सिख मस्ट बि पंजाबी। पर सवाल इहो आहे त जेको इंसान जंहिं धरतीअ ते रहे थो उहो पंहिंजे धरतीअ जे नाले सां ई सुञातो वेंदो आहे। अहिड़ी तरह असां सिंधी सिख जेके सिंध में रहूं था उहे सिंधी ॻाल्हायूं था ऐं सिंधी क़ौमियत सां असांजो वास्तो आहे। भले असां पाकिस्तान असांजो मुल्क आहे पर सिंध असांजो सूबो आहे ऐं सिंध असांजी जेको आहे जनम भूमि आहे। इन करे असां सिंध में रहूं था ऐं मुंहिंजो पैगाम पंहिंजे सिंधी भाउरनि जे लाइ इहो आहे हू पंहिंजी तालीम ते वधि में वधि ध्यानु ॾियनि, छाकाणि जो तालीम जेकॾहिं आहे त सभु कुझु आहे। बिना तालीम जे क़ौमूं तबाह थी वेंदियूं। इन करे असांखे घुरिजे त सिंधी पढ़ूं, सिंधी लिखूं ऐं सिंधी ॻाल्हायूं। जेकॾहिं असां पंहिंजी सिंधी ॿोली जेकॾहिं ॻाल्हाइणु छॾे ॾिनीसीं ऐं असां फैशन में अची करे ऐं उर्दूअ जे ॻाल्हाइणु शुरू कयोसीं, पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे बि उर्दू में पढ़ाइणु शुरू कयोसीं, असांजी जेको आहे जेका मज़हबी असांजी पंहिंजी जेका क़ौमी जेका पहचान आहे सिंध वारी उहा असांजी ख़तमु थी वेंदी। इन करे जेको आहे पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियो, घोषणू उस्तादनि खां बचायो पंहिंजे स्कूलनि खे। स्कूलनि में जेके वॾेरनि उताकूं ठाहियूं उन्हनि उताकुनि खे ख़तमु करण जे लाइ सभु ॿाहिरि निकिरी अचो। इहा ई तव्हांजी क़ौमी जिदोजहद जेकॾहिं तव्हां कंदव त तव्हांजी क़ौम जेको आहे हमेशह लाइ क़ाइमु रहंदी। ये 5000 सालनि खां असांजी सिंधी क़ौम क़ाइमु दाइमु आहे मूं दरे खां वठी। अहिड़ी तरह असां पंहिंजे जेको आहे पंहिंजी क़ौम जो जेको बुनियादु जेको आहे उनखे मज़बूत कयूं, सिंधी ॿोली ॻाल्हायूं, पंहिंजे ॿारनि खे सुठी तालीम ॾेई ॿाहिरि मुल्कनि में मोकिले सिंध जो शान वधायूं। ये लतीफ़।